ओम शांति। दीदी मुझे तारिका श्री से बजाती मिठा मिठा बाप दादा सुनंदा मीठे मीठे बार जे बाप सबन के सुख दीना नियता बार भी फूल सही सबन के सुख दे के काटो न लगाए सदा हर्षित रहो। प्रश्न बाप जड़ी बारन से मिलदा है ते केड़ी गाल के मिठे शब्दन का पुछदा है। पुत्रा मिठी मिठी लाडला सिकी लता बार खुश मौज में आयो। ये प्यार का बोल श्री बाबा के मुख का लगता है। प्यार सा श्री बाबा पुछते हैं बार राजी खुशी आयो। श्री बाप जानदा है बार हाणे युद्ध के मैदान ते बीठा है। माया पहलवान बारन की पकियां हटाइण ईंदी है। इन करे बाबा पुछदा हैं कि बार माया जी थे आयो। सदा समृत उत्साद याद रहंदो आ खुशी रहंदी आ। बाबा प्रश्न का पुछण था ये बाबा सदा बार श्री बाबा ही पुछते हैं कि बार माया जी थे आयो। सदा समृत साथ याद रहंदो आ खुशी रहंदी आ। गीता माता ओ माता ओम शांति। श्री भगवान वाची हाणे शिव कोई शरीर जो नाम न है। इन ब्रह्मा के कोई भगवान न थी सकता। ब्रह्मा चईंदा आहिनि शिव भगवान वटि। ब्रह्मा जो बाप आहे शिव प्रतीता बाप जरूर मूल वतन वासी ऊंच ते ऊंच हूंदो न। ब्रह्मा विष्णु शंकर के ऊंच ते ऊंच न चई सघंदासीं। ऊंच ते ऊंच हिकु ई क्रिएटर बाप ठहियल। ॿार ॼाणदा आहिनि ऊंच ते ऊंच बाप सां वरितो था वठूं। वो बाप स्वर्ग जो रचयिता है न। हाणे बाप सम्मुख वेठा आहिनि त माता भी खपे। तत्व में मातेश्वर पिता ॻायल आहिनि। हाणे शिव बाबा स्वयं चईंदो मां हिन तन में अची करे मुख वंशावली रचियो आहे। वंशावली माता बिगर त रची न सघंदो आहे। त इहा ब्रह्मा माता है परंतु ये माता पालना न करे सघंदी आहे। ये त पिता जो रूप थी वियो न। माता जो रूप खपे। इहा दादा ब्रह्मा आहिनि। इहा ॾाढी गुह्य रमणी ॻाल्हियूं सम्झण जी आहिनि। ये त ॿार ॼाणदा आहिनि असां ब्रह्मा जी मुख वंशावली आहियूं। इनखे एडॉप्शन चइबो आहे। मुख वंशावली के एडॉप्शन न चईंदासीं। मुख सां चईंदा आहिनि तव्हां मुंहिंजा आहियो। इनखे मुख वंशावली चइबो आहे। मुख सां बाबा चईंदा आहिनि कि तव्हां मुंहिंजा आहियो। इनखे मुख वंशावली के मुख सां चओ न कि तव्हां असांजा आहियो हाणे खां त उनखे मुख वंशावली चइबो आहे। जे सन्यासी माण्हू त चईंदा आहिनि तव्हां असांजा। जे सन्यासी माण्हू हूंदा आहिनि त चईंदा आहिनि कि तव्हां असांजा गुरू आहियो। उहे चईंदा आहिनि तव्हां असांजा शिष्य आहियो। त इहो थी वियो मुख सां फॉलोअर्स। मुख जी उत्पत्ति मुख वंशावली न चइबो आहे। हाणे बाबा पुछनि था कि शंकराचार्य जो बाप जंहिंसां उहो पैदा थियो उनखे बाप चईंदासीं न। शंकराचार्य जो बाप परम पिता परमात्मा आहे। शंकराचार्य जी नई आत्मा अची करे प्रवेश कंदी आहे। धर्म स्थापन कंदा आहिनि। जीअं परम पिता परमात्मा इन में प्रवेश कंदा आहिनि न उहो शंकराचार्य जी नई आत्मा भी प्रवेश करे मुख वंशावली ठाहींदी आहे। पोइ उहो मुख वंशावली हलंदी आहे। उहो वञी करे ॿियो जन्म गर्भ में हली वेंदी आहे। पहिरियों पुराणे शरीर में ईंदी आहे। पोइ उन सां पंहिंजो धर्म स्थापना कंदी आहे। पोइ मुख सां हलंदी आहे। पोइ उन्हनि जी मुख वंशावली हलंदी रहंदी आहे। पोइ मुख खां जन्म वठी करे पोइ उनखे वृद्धि कंदो आहे। हुन द्वारा धर्म स्थापना थींदो आहे। जीअं ब्रह्मा द्वारा ब्रह्मण धर्म जी स्थापना थींदी आहे न। हर बाप हर ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। श्री बाबा ईअं न चईंदा कि आत्मायूं मुंहिंजी मुख वंशावली आहिनि। आत्मायूं त आहिनि ई। श्री बाबा ईंदा आहिनि अची करे न प्रजापिता ब्रह्मा द्वारा रचना रखंदा आहिनि। श्री बाबा हिन मुख द्वारा चईंदा आहिनि तव्हां मुंहिंजा आहियो। ॿार बि चईंदा आहिनि बाबा तव्हां असांजा आहियो। ब्रह्मा द्वारा ई तव्हां ॿार ठही सघंदा आहिनि। श्री बाबा चईंदा आहिनि ॿार ख्याल रखिणो आहे।
वरसो तव्हांखे असां खां वठिणो आहे, ब्रह्मा सां न मिलणो आहे, बिल्कुल भी न मिलणो आहे। स्वर्ग जी राजधानी जो वरसो असां खां ई मिली सघंदो आहे न। रचयिता स्वर्ग जो मां ई आहियां न, मूंखे हेवनली गॉड फादर चइबो आहे न। प्रजापिता ब्रह्मा खे हेवनली गॉड फादर न चईंदासीं, पोइ इन्हनि खे मास्टर क्रिएटर चइबो आहे ब्रह्मा खे। उहो थी वियो बाप। छा क्रिएट कंदा आहिनि? स्वर्ग जी रचना रचंदा आहिनि न कंहिं द्वारा। मुख्य हिकु ॿार ब्रह्मा आहे, पोइ हुननि जा पोतरा पोतरियूं भी आहिनि। हिकु रूहानी बाप, ॿियो आहे जिस्मानी बाप। हाणे निराकार रूहानी बाप आया आहिनि, ईंदा कीअं? जरूर उन्हनि खे शरीर खपे न। ईअं त न शिव बाबा सागर जे पते ते अंगूठो चूसदो ईंदो, शरीर त खपे न। ॻायल आहे ब्रह्मा जे मुख वंशावली ब्रह्मन, त ब्रह्मा जो बाप खपे न। ब्रह्मा जो बाप आहे शिव, इन करे शिव बाबा चईंदा आहिनि तव्हांखे ब्रह्मा अथवा ब्रह्मा जी बेटी सरस्वती खे यादि न करणो। इन्हनि द्वारा तव्हांखे शिव बाबा जी यादि मिलंदी आहे। ब्रह्मा मुख वंशावली में सरस्वती नंबर 1 हली वई आहे। जगदम्बा जो ॾाढो भारी मेलो लॻंदो आहे। शुद्धि बाल ब्रह्मचारी पवित्र आहे न। पवित्रता सां केतिरो नाम बालो थींदो आहे न। जगदम्बा जो नाम हिन ब्रह्मा खे ॾेई न सघंदासीं। जगदम्बा जरूर खपे। त बाप कीअं रचना रचंदा आहिनि? बाप ई ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿार ॾाढा आहिनि, चईंदा आहिनि रुक्मणी सत्यामा आदि खे भॼायो, अर्थात पंहिंजो ठाहियो। इहे नाम ॾाढा विझी छॾिया अथनि। थोड़ा बहुत अटे में नमक, कोई अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि। महाभारत युद्ध भी शास्त्रनि में ॻायल आहे। पोइ हुनखे चईंदा आहिनि 3rd वर्ल्ड वॉर। इहा रिहर्सल थींदी रहंदी आहे। 1st वर्ल्ड वॉर, 2nd वर्ल्ड वॉर, 3rd वर्ल्ड वॉर। हाणे ॿार ॼाणदा आहिनि इहा लड़ाई त जरूर जोर सां लॻंदी, न त मौत कीअं थींदो। यादव कुल जो विनाश, कौरव कुल जो विनाश, बाक़ी पांडव कुल रहिजी वेंदो। तव्हां पांडव कुल वारा वेठा आहियो न, तव्हांजी बुद्धि में गीता जो ज्ञान आहे। बाप भी सभु शास्त्रनि जो सार सम्झाईंदा आहिनि, साक्षात्कार कराईंदा आहिनि। खुदि ॼाणदा आहिनि तॾहिं त साक्षात्कार कराईंदा आहिनि। जो भी शास्त्र वेद आदि तव्हां पढ़िया आहियो, मां तव्हांखे सभिनि जो सार थो ॿुधायां। में आहे सर्वशास्त्रमणि शिरोमणि गीता, जो मां राजयुग सिखलाईंदो आहियां। उनजा वेही करे किताब ठाहींदा आहिनि। असां त ॿारनि खे अची करे युद्ध जे मैदान में नॉलेज ॾिनी आहे न। राजयुग सिखलायो आहे, युद्ध आहे माया सां। उन्हनि पोइ सूर युद्ध जो मैदान ॾेखारे छॾियो अथनि। मुख्य जो वॾी हूंदी आहे, वॾा हूंदा आहिनि, उन्हनि जी बायोग्राफी ॿुधाईंदा आहिनि। सामने भी मुख्य केरु केरु आहे उहो ॿुधाईंदा आहिनि। हिते बरोबर मुख्य सरस्वती आहे। ब्रह्मा भी आहे जंहिं यज्ञ जी स्थापना कई, पोइ जंहिं शाखाउनि जी स्थापना कई, उन्हनि में भी नंबरवार प्रिय लॻंदा आहिनि। चईंदा आहिनि फलाणे द्वारा ॾाढा ई काटन, चईंदा आहिनि फलाणे द्वारा बाबा चवंदा। हुन में भी मुख्य आहे सरस्वती। ब्रह्मा भी आहे जंहिं यज्ञ जी स्थापना कई, पोइ जंहिं शाखाउनि जी स्थापना कई, उन्हनि में भी नंबरवार प्रिय लॻंदा आहिनि। चईंदा आहिनि फलाणे द्वारा ॾाढा ई काटन खां कली ऐं कली खां फूल ठहिया। जो सुठी रीति धारणा कंदा आहिनि उन्हनि खे फूल चइबो आहे न। काटा उन्हनि खे चईंदासीं जो हिक ॿिए खे दुख ॾींदा आहिनि। दुख ॾियण काटनि जो कमु आहे न। उहा काटा जड़ आहिनि। इहे पोइ ह्यूमन काटा आहिनि जो हिक ॿिए खे दुख ॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे फूल ठाहींदो आहे न। फूल हिक ॿ खे अथाह सुख ॾींदा आहिनि। हुते त जानवर भी हिक ॿिए खे सुख ॾींदा आहिनि। हिन करे चइबो आहे शेर बकरी खटे जल पीने, अर्थात हुते दुख बिल्कुल भी न हूंदो आहे। उहा अवस्था हाणे ॿारनि खे धारण करणी आहे। सत्संग में त तव्हांखे प्रारब्ध मिलंदी आहे। ड्रामा अनुसार नंबरवार पुरुषार्थ अनुसार धारणा कंदा रहंदा आहिनि। पोइ धारणा कराईंदा आहिनि।
पुरुषार्थ बगैर कुछ थींदो न आहे। बाप चईंदा आहिनि सिर्फ़ मूंखे यादि करो। ये ब्रह्मा त ईअं न चईंदो न, इहा चईंदा आहिनि तव्हांखे वरिसो बाप खां मिलंदो आहे, मां खां न मिलंदो आहे। ब्रह्मा मां खां न मिलंदो आहे, बस ज्ञान सम्झाईंदा आहिनि, परंतु वरिसो त उन्हनि खां ई मिलणो आहे न जंहिं वटि वञिणो आहे। उनजी आत्मा खे बि मूं वटि अचिणो आहे, मतिलबु ब्रह्मा जी आत्मा खे बि बाबा वटि वञिणो आहे न। त यादि मूंखे करणो आहे, यादि ते ई जो मदार आहे न। अलफ मिलियो त सभु कुझु मिलियो न। अलफ अर्थात अल्लाह ईश्वर, ईश्वर अर्थात बाप। बाप वटि जन्म वठंदो आहे, ॿारनि खे बाप मिलियो, गोया सभु कुझु मिलियो। बाप जी सॼी प्रॉपर्टी मिली आहे न, सेकेंड में सॼी प्रॉपर्टी मिली वेंदी आहे न। जनम वरितो ऐं सेकेंड में बाप जी मिल्कियत जो मालिक ठही वियासीं। असां जनम वरितो ऐं सेकेंड में बाप जी मिल्कियत जो मालिक ठही वियासीं न। इहे बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे मालिक ठाहींदो आहे न, मां न ठाहींदो। ईश्वर बाबा चईंदा आहिनि कि मां तव्हां सभिनि खे मालिक ठाहींदो आहे, मां न ठाहींदो। उहो त सदैव कर्मातीत आहे। असांखे कर्म बंधन सां अतीत थी करे पोइ नए कर्म बंधन में जुटणो आहे। इन करे पुरुषार्थ करणो आहे। पुरुषार्थ कराइण वारो आहे बाप। इहे वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि न। बाप बि सम्झाईंदा आहिनि ऐं सभु गुरु माण्हू मनुष्य आहिनि, मनुष्य में न ठही ॿिया सभु गुरु माण्हू मनुष्य आहिनि। मनुष्य मां न ठहींदो। मुंहिंजो त शरीर ई न आहे। ब्रह्मा विष्णु शंकर खे सूक्ष्म जोलो आहे, उन्हनि खे देवता चइबो आहे न। मूंखे त देवता न चई सघंदा आहिनि, ऊचे ते ऊचो भॻवान ई चईंदसि। ॻायल आहे न तत्व में मातेश्वर पिता, त उहो ई माता ठहरी न। बाप एडॉप्ट कंदा आहिनि, माताउनि जी सेवा कंदा आहिनि, इन करे हिननि जो नाम जगदम्बा पियो। बाप एडॉप्ट कंदा आहिनि, माताउनि जी सेवा कंदा आहिनि, इनजे लाइ इनजो नाम जगदम्बा पियो आहे। शिव बाबा ब्रह्मण ब्रह्मणियूं रचंदा आहिनि ब्रह्मा मुख द्वारा। इहा आहे मुख वंशावली। इन्हनि खे पंहिंजो रथ ठाहे करे रचना रचंदा आहिनि शिव बाबा। ब्रह्मा जी मुख वंशावली ब्रह्मण ब्रह्मणियूं ठहरियूं न, परंतु वरिसो त बाप खां ई मिलणो आहे न। ब्रह्मा वटि छा आहे? कुझु न आहे, सभु कुझु संन्यास करे छॾियईं। ब्रह्मा त बेगर आहे न, देह सहित सभु कुझु ॾेई छॾियईं न। सर्व धर्मानी परित्याग्य, इहा असां त आत्मा आहियूं न, बेहद जे बाप जो ॿार आहियां न। इहा हिननि जी आत्मा चईंदी आहे, ब्रह्मा बाबा जी आत्मा। बाबा बि चईंदो आहे मुंहिंजो इहो मुर्गी ॿार आहे, परंतु प्रजा त माता द्वारा रचंदा न। त ब्रह्मा जे मुख द्वारा ब्रह्मण ब्रह्मणियूं रचंदा आहे। बाबा जो पहिरियों मुर्गी ॿार ब्रह्मा बाबा। शरीर सां बि पुरुष आहे त ॿार ऐं आत्मा त आहे ई ॿार। लेकिन बाबा चईंदा आहिनि मूंखे प्रजा रचणी आहे, त पोइ हिननि खे माता जो पाठ बि हिनखे वॾी माता ठाहियो आहे। त ब्रह्मा जे मुख द्वारा ब्रह्मण ब्रह्मणियूं बि रचंदा आहिनि। तव्हां सभु ब्रह्मण ब्रह्मणियूं पुरुषार्थ करो था न, तव्हां ब्रह्मणनि खे बि एतिरो ई मिठो ठाहिणो आहे, सभिनि खे सुख ॾियणो आहे न। बाप केतिरो मिठो आहे, अहिड़ो मिठो ठहिणो आहे। बाप ॾाढो प्यार सां ॻाल्हाईंदा आहिनि न, मिठा लाडला ॿार। शिव बाबा खे प्यार सां ॻाल्हाईंदा आहिनि, ॿार राजी खुशी आहियो। ये बाबा भी पुछंदा आहिनि कि माया जो वार त न थींदो आहे न, तूफान त माया जा ॾाढा ईंदा। बॉक्सिंग में हारणो न आहे, उस्ताद समर्थ वेठो आहे न। माया बि कोई घटि न आहे, परंतु ईअं थोरी कि सभिनि खे हराईंदी। हाणे तव्हां त सम्झंदा आहियो न, पहलवान केरु आहे? माया ते जीत पाइण वारा बरोबर ब्रह्म पुत्रा ब्रह्मा सभिनि खां ज्यादा पहलवान आहे त मेल। पोइ नंबरवार तव्हां गंगायूं बि आहिनि, पोइ मेल्स बि ॾाढा आहिनि। जगदीश संजय, उनखे सम्झाइण जी टैक्ट ॾाढी सुठी आहे। इहे मिलिट्री आहे न, कमांडर इन चीफ, मेजर जनरल आदि सभु आहिनि, परंतु ये गुप्त रूहानी सेना आहे न, भेट जा आहे न।
वो जिस्मानी सेना, ये जी गुप्त रूहानी सेना। उन्हनि कौरव पांडवन जी बैत उल्टी करे छॾी अथनि। हाणे बाप चईंदा आहिनि जज करो, मुंहिंजी सुमत श्रीमत ते हलो। जन जन कुमत ते हलंदा आया आहिनि। इहा सुमत आहे, शास्त्रनि में लिखियल आहे न, चिड़िया सागर खे हप करे छॾी। हाणे चिड़ियायूं थोरी सागर खे हप करे ईंदियूं। चिड़ियायूं तव्हां ॿार आहियो न, ज्ञान जी बूबू कंदा आहियो न, तव्हां ज्ञान सागर खे पूरो हप करे छॾंदा आहियो। उन्हनि खां वरसो वठी करे तव्हां सभु कुझु वठी वठंदा आहियो। बाप जे लाइ राजे आदि कुझु न रखंदा आहियो, पूरो ई हप करे छॾंदा आहियो। शिव बाबा जे लाइ राजे आदि कुझु न रखंदा आहियूं, पूरो खजानो वठी वठंदा आहियूं। सभु रतन तव्हां वठी वठंदा आहियो न। बाबा चवंदा आहिनि बाक़ी चिड़ियायूं कोई पंछी थोरी आहिनि, तव्हां चिड़ियायूं सागर खे हप करे छॾियो आहे। चइण जी ॻाल्हि काथे पंछियुनि में वञी करे, काथां जी ॻाल्हि काथे पंछियुनि ते लॻाए छॾी। असल में असां शिव बाबा खे सॼो हप कंदा आहियूं न, त काथां जी ॻाल्हि काथे वञी लॻाईसीं। तव्हांखे रतन ॾींदा आहिनि न, काथां ज्ञान रतन जी ॻाल्हि काथे पाणी जी सागर वेही करे ॾेखारे अथनि कि चिड़ियायूं सागर खे हप करे छॾियो। असां बाबा जो सभु ज्ञान रत्न जेका बि बाबा जी श्रीमद गुण शक्तियूं आहिनि जो बाबा में, उहे सभु पंहिंजी आत्मा में भरे छॾंदा आहियूं, त जीअं असां बाप तमामु थी वेंदा आहियूं न। ये ज्ञान जो सागर ज्ञान रत्न आहे न। रूप बसंत जी भी कहानी ॿुधी आहे न, तव्हां ॼाणदा आहियो रूप बाबा आहे, इन द्वारा अची करे रतन ॾींदा आहिनि। इन्हनि जी कोई वैल्यू न रखी सघंदा आहिनि, इहे नॉलेज आहे सभिनि खां। त बाबा चवनि था कि बाबा रूप आहे न, बाबा में ॾाढो ज्ञान आहे, इन्हनि द्वारा असांखे रतन ॾींदा आहिनि। इन्हनि जी कोई वैल्यू न रखी सघंदो आहे, रखंदा आहिनि। इहा नॉलेज आहे न, मतलब ये कोई पैसनि वारा रतन आहिनि न, ये ज्ञान आहे, नॉलेज आहे, जंहिंसां ॾाढी भारी कमाई थींदी आहे। बाप इन मुख द्वारा तव्हांखे रतन ॾींदा आहिनि। बाप रूप बि आहे, ज्योति स्वरूप बि आहे, ज्ञान सागर जरूर ज्ञान ई ॿुधाईंदो न। ज्योति स्वरूप तव्हां बि आहियो न, तव्हां ज्ञान सागर, परंतु ज्ञान सागर त हिकु ई आहे, उहो अची करे राज्य सेखारींदो आहे न। पहिरियों ब्रह्मा खे, पोइ तव्हां ॿारनि खे वेही करे ज्ञान ॾींदा, ॿारनि खे रूप बसन ठाहींदा आहिनि न। तव्हांजी आत्मा जी झोली हिकु बार अची करे भरदा आहिनि, ज्ञान रतन जी झोली तव्हां भरदा आहियो। साधू आदि चवंदा आहिनि भर दो झोली, हिन भक्ति मार्ग जी झोली में छा रखियो, कुझु बि न, मांगदा ई रहंदा आहिनि। इहा बुद्धि रूपी झोली आहे न, यादि सां पवित्र ठाहींदा आहिनि। बर्तन बड़ा ॾाढो शुद्ध खपे हिन में। बाबा जो ज्ञान रत्न पंहिंजी बुद्धि रूपी झोली में भरण लाइ पंहिंजो बुद्धि रूपी बर्तन ॾाढो शुद्ध खपे। नॉलेज बि ब्रह्मचार्य में धारण कबी आहे न। उहो त हूंदी आहे, उहो त हूंदा आहिनि नंढा ॿार। हिते त बूढ़ा जवान सभु आहिनि। श्री हिते बाबा आत्माउनि खे पढ़ाईंदो आहे। योग सां बर्तन शुद्ध थींदो आहे न, बुद्धि जो तालो खुलंदो वेंदो आहे। तव्हां ॼाणदा आहियो असां ॿारनि में युद्ध जे मैदान में मुख्य केरु आहे? ब्रह्मा। सेकेंड ग्रेड में मम्मा सरस्वती। इन्हनि जो नाम त ॾाढो ऊंच आहे, नाम बालो करणो आहे न। इहा ब्रह्मा त गुप्त आहे न। शक्ति सेना में नाम आहे मम्मा जो। जगदम्बा ब्रह्मा जी बेटी सरस्वती आहे न। इन्हनि जी मम्मा पोइ केरु? इहा गुह्य ॻाल्हियूं हाणे ॿुधाइनि था न, ज़रूर कल्प पहिरियों बि ॿुधाई हूंदी, तॾहिं त चवंदा आहिनि गुह्य ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदा आहिनि। ॿार त ढेर आहिनि बाबा। मम्मा जी मम्मा केरु? ब्रह्मा मम्मा। त बाबा चवंदा आहिनि मां तव्हांखे गुह्य ते गुह्य ॻाल्हियूं ॿुधाईंदो रहंदो। ॿार त ढेर जा ढेर आहिनि, पिछाड़ी ताईं वृद्धि पाईंदा रहंदा। विघ्न बि ज़रूर ईंदा, परंतु ॼाण अवश्य फलीभूत थींदो।
कोई किंग ऑफ फ्लावर आ, जीअं माला जी मथां बाबा जो रूप आ, तव्हां बि ईअं रूप वारा आहियो न। सिर्फ़ तव्हां बसंत न आहियो, हाणे बाबा रूप पसंदि आयो आहे, तव्हांखे बि पंहिंजे समान ठाहिनि था। असांजो रूप निराकार ज्योतिर्बिंदु त आहे ई सही, लेकिन हाणे बाबा असां में ज्ञान गुण शक्ति भरनि था त असां बि बसंत फलीभूत ठहूं था न। हाणे बाबा सभिनि खे पाण जहिड़ो ठाहिनि था न। अच्छा, मीठे मीठे शुक्ल जे ॿारनि खे थी माता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, काटन का फूल ठाहिण जी सेवा करणी आहे, बाप समान रूप वचन थियणो आहे। समृत ताज जी सुमत अर्थात श्रीमत ते हली माया जी जगत जी थियणो आहे। कॾहिं बि हार न खाइण। वरदान, सुमान सां गॾु निर्माण ठही सभिनि खे मान ॾियण वारा पूजनीय आत्मा। समान सां गॾु निर्माण ठही सभिनि खे मान ॾियण वारा पूजनीय आत्मा अथव। जो ॿार अविनाशी समान में रहंदा आहिनि उहे ई पूज्य आत्मा ठहींदा आहिनि, लेकिन जेतिरो समान ओतिरो निर्माण बि रहणो आहे। समान जो अभिमान न अचणो खपे। ईअं न असां त ऊच ठही विया, ॿिया त नंढा आहिनि या हुननि जे प्रति घृणा भाव हुजे न। कहिड़ी बि आत्मा हुजे, लेकिन सभिनि जे प्रति रहम जी दृष्टि अभिमान जी न हुजे। अहिड़ी निर्माण आत्मायूं हर हिक खे आत्मिक दृष्टि सां ऊची दृष्टि सां ॾिसंदे हुए मान ॾींदी रहंदी। सभिनि खे असांखे मान ॾियणो, अपमान न कंदी। जेकी आत्मा खुद सदा समान में रहंदी वो कॾहिं बि कंहिंसां घृणा नफ़रत अहिड़ी दृष्टि सां कंहिंखे न ॾिसंदी, अभिमान जी दृष्टि सां की असां सुठा थी वियासीं त ईअं आहे। लेकिन उहा निर्माण थी करे हर हिक आत्मा खे आत्मिक दृष्टि सां ॾिसंदी, ऊची दृष्टि सां ॾिसंदे हुए सभिनि खे मान ॾींदी, कॾहिं बि कंहिंजो अपमान न कंदी। स्लोगन आहे, बाप दादा जी स्नेह जी दुआयुनि में पलदा उड़दा हलो, ये ही श्रेष्ठ पुरुषार्थ आहे। बाप दादा जी स्नेह में दुआयुनि में पलदा उड़दा हलो, स्नेह जी दुआयुनि में पलदा उड़दा हलो, ये ही श्रेष्ठ पुरुषार्थ आहे। बाबा जी स्नेह जी दुआयूं जॾहिं मिलंदी, जॾहिं बाबा जी श्रीमत के पालन कंदा रहंदासीं त सुबुह खां राति ताईं बाबा जी हर श्रीमत के असां पालन कंदा रहंदासीं त बाप दादा जी दुआयुनि में पलदा उड़दा रहंदासीं। त पुरुषार्थ छा करणो? सुबुह खां राति ताईं बाबा जी हर श्रीमत खे फॉलो करणो आहे। छा? ओम शांति।